अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा रमज़ान जी जेका सो अचण वारो आहे, ॾींहं ॿिनि खां पोइ रोज़ा शुरू थी वेंदा, त असां ॻाल्हि कंदासीं रोज़ो ऐं सिहत बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। रमज़ान शरीफ़ अचे थो, कहिड़नि बीमारियुनि वारा या आम माण्हू जेके सिहतमंद आहिनि उहो रोज़ो कीअं रखनि, पहिरीं ग़िज़ा रोज़े जे सैर इफ़्तार में कहिड़ी इस्तेमालु कनि त जीअं उन्हनि जी एनर्जी क़ाइमु रहे ऐं रोज़े खे बि बरक़रार रखनि। त असां कोशिशि कंदासीं त तव्हांखे रोज़े सिहत बाबति ॼाण ॾियूं, कहिड़ियुनि बीमारियुनि वारा रोज़ो रखी सघनि था, कहिड़ो नथा। जीअं शुगर जा मरीज़ आहिनि, जिगर जा मरीज़ आहिनि, अल्सर जा मरीज़ आहिनि, मुख़्तलिफ़ ॿियूं बीमारियूं आहिनि, छा उहे पंहिंजो रोज़ो रखी सघनि था या नथा रखी सघनि, या दवा जेका खाइनि था उनजो जेको डोज़ आहे उहो तब्दील करे सघनि था। सुबुह सहरी में कहिड़ी दवा खाइणु घुरिजे, इफ़्तार में कहिड़ी दवा खाइणु घुरिजे, उनजो डोज़ छा हुजे, ग़िज़ा कहिड़ी हुजे। ऐं ॿियो वरी छा थींदो आहे त इफ़्तार ते असां कोशिशि असांजी इहा रहंदी जॾहिं असां इफ़्तार कंदा आहियूं सॼे ॾींहं जी 12-13 कलाक जी जॾहिं बुख हूंदी आहे त घणो कुझु खाई वेंदा आहियूं। उन में सणबी शयूं तमामु घणियूं हूंदियूं आहिनि ऐं जेके असांजे हाज़मे खे ख़राबु कंदियूं आहिनि। थियो त असांजो सॼो रूटीन चेंज थी वेंदो। सुबुह जो खाईंदासीं, वरी शाम जो खाईंदासीं, विच में कुझु बि न खाईंदासीं, त जॾहिं असांजो मैदे जो रूटीन चेंज थिए थो त बदहज़मी बि तमामु घणी थी थिए। त कोशिशि कजे त जॾहिं शुरू वारा जेके रमज़ान जा 2-4 रोज़ा हुजनि उन में एहतियात बि तमामु ज़रूरी आहे। असां पंहिंजे महिमान खां पुछंदासीं त रोज़े जे दौरान एहतियात कहिड़ो कजे, ग़िज़ा कहिड़ी कजे, बैलेंस डाइट कीअं हुजे, शुगर जे मरीज़नि जी दवा जो या डोज़ जो शेड्यूल कीअं हुजे। अञा जीअं त कुझु वक़्तु आहे त जेके मरीज़ आहिनि उहे पंहिंजे डॉक्टरनि खां कहिड़ियूं एडवाइस वठनि, इन्हनि सभिनी पहलू ते असां तव्हांखे ॼाण ॾींदासीं। ऐं पर तव्हां बि फ़ोन करे असांजे महिमान डॉक्टर खां रोज़े बाबति, रोज़े जे कंहिं बि सवाल बाबति, जीअं कंहिं बीमार आहे त उहो पंहिंजी बीमारी बाबति को बि सवाल पुछी सघे थो। पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो ऐं असांखे ॿुधो, असां सां ॻाल्हायो त जीअं असां तव्हांजी ॻाल्हि सम्झी सघूं ऐं असां तव्हांखे उनजो जवाबु ॾियूं। जीअं त अॼु मुंहिंजो मौज़ू आहे रोज़ो ऐं सिहत, छो त रमज़ान शरीफ़ अचण वारो आहे ऐं उनजी तयारी करणी आहे। इन सिलसिले में अॼु जेको मूंसां गॾु महिमान आहे उहो आहे प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख साहिबु, जेके तव्हां प्रोफेसर ऑफ मेडिसिन आहिनि, डायबिटोलॉजिस्ट आहिनि, शुगर जे मर्ज़ जा माहिर डॉक्टर आहिनि, एंडोक्राइनोलॉजिस्ट आहिनि, प्रोफेसर ऑफ डाउ यूनिवर्सिटी बरियान, हिन वक़्तु बि कंहिं निजी यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहिनि। ऐं डॉक्टर साहिब जो तमामु हिकिड़ो वसी ऐं वॾो तजुर्बो आहे। हमेशह डॉक्टर साहिबु रमज़ान शरीफ़ में ईंदो आहे, असांखे ऐं तव्हांखे सुठियूं हिदायतूं बि ॾींदो आहे। त अॼु डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त रमज़ान शरीफ़ अचण वारो आहे त असांखे कहिड़ियूं तयारियूं कजनि ऐं कहिड़े क़िस्म सां असां पंहिंजी सिहत खे बरक़रार रखूं त जीअं असां रोज़ा बि रखी सघूं ऐं सिहत खे बरक़रार रखूं। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी डॉक्टर प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख साहिबु तव्हां हिते आयो। डॉक्टर साहिबु रमज़ान शरीफ़ जो आमद आहे, ॾींहं ॿिनि में रोज़ा बि शुरू थी वेंदा, त सिहत आहे त सभु कुझु आहे, चवंदा तंदुरुस्ती हज़ार नेमत। जेकॾहिं सिहत आहे त असां इबादत बि करे सघंदासीं, रोज़ो बि रखी सघंदासीं, नमाज़ बि पढ़ी सघंदासीं। पर कुझु असांजूं ग़लतियूं जे करे असांजी सिहत बि कॾहिं कॾहिं ख़राबु थी वेंदी आहे। हिकिड़ा इन में 2 कैटेगरियूं आहिनि। हिकिड़ा त उहे सिहतमंद माण्हू जेके सिहतमंद आहिनि, उन्हनि खे बि रमज़ान शरीफ़ जे दौरान कहिड़ी तयारी करणु घुरिजे ऐं कहिड़े क़िस्म जी ग़िज़ा वठणु। ॿिया उहे जो ग्रुप हूंदो जेके किन मर्ज़नि में मुब्तला आहिनि, जीअं शुगर जा मरीज़ आहिनि, अल्सर जा मरीज़ आहिनि, दिलि जी बीमारी जा मरीज़, जिगर जे मरीज़ आहिनि, उहे उन्हनि खे बि पंहिंजे डॉक्टरनि सां रुजू करणु घुरिजे या उन्हनि खां कहिड़ियूं हिदायतूं वठणु घुरिजनि त जीअं उहे बि रोज़े जहिड़े अज़ीम नेमत मां फ़ाइदो वठनि ऐं अलाह जी इबादत कनि। ऐं रोज़े जी अहमियत या उनजा फ़ाइदा कहिड़ा आहिनि डॉक्टर साहिबु? अदा ॾिसो न, जेको सिहतमंद माण्हू आहे उनखे त रोज़ो रखणु हिकिड़ी नेमत आहे ख़ुदा जे पारां। ऐं अॼुकल्ह साइंसी रिसर्च अची वई आहे, उन साबित कयो आहे त जेकॾहिं असांजे जिस्म खे कुझु रेस्ट मिलंदी, कुझु कलाक 8-10 कलाक, त सॼी जिस्म जी ओवर हालिंग, जीअं हिकिड़ी गाॾीअ जी ओवर हालिंग कराइबी आहे त नई गाॾी थी वेंदी आहे, ईअं असांजी बॉडी ॼणो नओं जनमु वठंदी आहे। त इहो साइंसी तौर ते काफ़ी साबित थी चुको आहे ऐं असां हिनखे विरहाए सघूं था त इन जा केॾा फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो त इन जो जिस्मानी फ़ाइदो आहे, रूहानी फ़ाइदो आहे, नफ़्सियाती फ़ाइदो आहे ऐं GIT सिस्टम असांजो हाज़मे जो सिरिश्तो आहे उनजो फ़ाइदो आहे। ॿियो असांजो हार्मोन सिस्टम आहे हिकिड़ो जेको सॼी बॉडीअ खे कंट्रोल कंदो आहे, उनजो सिस्टम आहे। इन सॼे सिस्टम खे फ़ाइदो पहुचे थो। हाणे मां हिकिड़ो चवां त ॿुधायां त असांजे जिस्म में कुझु स्ट्रेस हार्मोन थींदा आहिनि। स्ट्रेस हार्मोन उहे आहिनि जेके परेशानीअ में, ॻणतीअ में, ख़ौफ़ में, ख़तरे में, कावड़ में, गुस्से में वधंदा आहिनि। उनजो नालो ई स्ट्रेस हार्मोन आहे। एड्रीनलिन, नार एड्रीनलिन, स्टेरॉइड वग़ैरह, कार्टिकोस्टेरॉइड वग़ैरह उन में अचनि था। ॿिया बि कुझु हार्मोन आहिनि। इहे जेकॾहिं परसिस्टेंटली वधीक हूंदा, सांधे वधीक हूंदा, त उहे ब्लड प्रेशर बि कंदा, शुगर बि कंदा, कोलेस्ट्रॉल वधाईंदा, दिलि जा अमराज़ पैदा कंदा।
त जेकॾहिं रोज़ो रखिजे थो त इहे हार्मोन असांजा स्ट्रेस वारा घटि थी वेंदा। छा जे लाइ असां रोज़े में गार गंद नथा ॾेई सघूं, कावड़ ख़्वामख नथा करे सघूं, कंहिंखे ख्वार नथा करे सघूं, हसद नथा करे सघूं, न त रोज़े जो फ़ाइदो ई कोन्हे जो रोज़ो रखी माण्हू गारियूं गंद ॾे त पोइ रोज़े जो फ़ाइदो छा। त इहे स्ट्रेस हार्मोन घटि था थियनि, तंहिंजे करे कुदरती तौर ते इहे डायबिटीज़, मोटापो, शुगर ऐं ब्लड प्रेशर ऐं दिलि जा अमराज़ घटिजी वेंदा आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहो हार्मोन जो सिस्टम थी वियो। उन खां सवाइ हिकिड़ो हाज़मे जो सिरिश्तो आहे, GIT सिस्टम, सॼो जेको असांजो मुंहं खां वठी आंडनि ताईं आहे सॼो सिस्टम, इन सिस्टम खे आराम थो मिले। हाणे ॾिसो न, हाणे असांजे जिस्म में हिकिड़ियूं इहो एंज़ाइम थींदा आहिनि जंहिंखे लुआब चइबो आहे, सिंधीअ में लुआब। उहे डाइजेस्ट कंदियूं आहिनि खाधे खे, हज़म कंदियूं आहिनि। हाणे तव्हां चणे जो हिकिड़ो खणो न, चणो त 50 क़िस्म जूं एंज़ाइम उन खे हज़म करण जे लाइ थींदियूं। इहो छाजे लाइ सिस्टम ठहियल आहे। मैदे में वियो त जुदा एंज़ाइम, आंड्रे में, पिते में, जेरे में, लबलबे में, सभु उनखे हज़म करण लाइ एक्टिव थी वेंदा। त चाहे तव्हां हिकिड़ो गिरह खाईंदव न, उहे 50 एंज़ाइम त रेस्ट मिलंदी कोन बॉडीअ खे। हाणे इस्लामी जेको असांजो रोज़ा त ॿियनि मज़हब में बि आहिनि, पर कंहिं में फ्रूट खाइबो आहे, कंहिं में पाणी पीबो रहिबो आहे, कंहिं में कुझु। इस्लाम में हर शइ मनाए, माना टोटल हिकिड़ी रेस्ट मिली वेंदी आहे पूरी बॉडीअ खे। 10 कलाक 12 कलाक 14 कलाक बिल्कुलु का शइ न आहे। बिल्कुलु। उन खां सवाइ रोज़े में वरी नमाज़ लाज़मी आहे। जेके हूअं न पढ़नि उहे रोज़े में पढ़नि। तरावीह वरी एडिशनल फ़ाइदो आहे। नमाज़ रूहानी बरकत त आहे ई आहे, पर तव्हां नोट कयो त जिस्म जो हर उज़्व जी वर्ज़िश थींदी आहे जॾहिं नमाज़ पढ़ंदा आहियूं। को बि जोड़ कोन्हे जंहिंजी वर्ज़िश न थी, त हिकिड़ी एक्सरसाइज़ थींदी रहंदी आहे। उन खां सवाइ ॾिसो न, हिकु रूहानी ख़ैरात कबी आहे ऐं ख़ुदा सां हिकिड़ो सिलसिलो जोड़बो आहे। हाणे इफ़्तारीअ महिल जेका ख़ुशी मुस्लमाननि खे थींदी आहे नी, उन्हनि जो काफ़िरनि खे अंदाज़ो ई कोन्हे त केॾी ख़ुशी थींदी आहे त हिकिड़ी असां ख़ुदा ताला असांजे मथां हिकिड़ो फ़र्ज़ कयो, रेस्ट जेको असांजे निज़ाम आहे, हज़म जो निज़ाम आहे, मुंहं खां वठी जेको हाज़मे जो निज़ाम आहे, उनखे जॾहिं 12 कलाक 14 कलाक रेस्ट मिले थो त कहिड़ा एंज़ाइम रिलीज़ थियनि था जेके असांजे उन निज़ाम खे बहितर कनि था, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं उते फ़ाइदेमंद पोइ रिलीज़ थियनि थियूं। जी हा, रेस्ट में हा असांजे जिस्म में 2 क़िस्म जा हार्मोन आहिनि। एंज़ाइम उहा आहे जेका लोकली उते रिलीज़ थींदा आहिनि, ऐं हार्मोन उहे आहिनि जेके पूरी बॉडी ते असरु कंदा आहिनि। हिकिड़ा आहिनि सुठा हार्मोन ऐं ॿिया आहिनि ख़राब हार्मोन। हाणे उहे ख़राब न आहिनि, उहे ख़राब हार्मोन जेके आहिनि उहे स्ट्रेस जे महिल फ़ाइदो ॾींदा आहिनि। हाणे ओचितो ख़तरो थियो त उनखे ख़तरे खां बचाव जे लाइ असांखे क्विक फ़ैसिला करणा पवंदा आहिनि। उते इहो न आहे त घर खे बाहि लॻी पई आहे, असां आराम सां सोचूं न त इहो जेको स्ट्रेस हार्मोन रिलीज़ थींदा आहिनि उन में असांजो क्विक डिसीजन थींदो आहे। पर ॾिसो न, साधा इहे स्ट्रेस हार्मोन थींदा रहनि त पोइ ख़तरो आहे, पोइ जिस बॉडीअ खे नुक़सानु आहे। हाणे असांजे जिस्म में जेके सुठा हार्मोन आहिनि, जेके एंडोर्फिन वग़ैरह चइबो आहे, जेके रिवार्डिंग हार्मोन आहिनि, जेके रूहानी सुकून ॾींदा आहिनि, उहे रोज़े में वधी वेंदा आहिनि। हा, उहो साइंसी प्रूफ आहे त उनजे करे जिस्म खे उहो जुदा फ़ाइदो, एडिशनल फ़ाइदो उहो बि थींदो आहे। उन खां सवाइ ॾिसो न, जेकॾहिं सही असां रोज़े जी जेकॾहिं रूह खे वठूं त असांखे डाइटिंग करणी आहे। डाइटिंग जेकॾहिं कजे त वज़न घटि थींदो। हाणे वज़न घटाइण जे लाइ दुनिया छा छा थी करे पई, महांगू दवाऊं थी खाए, एक्सरसाइज माना रोज़े में इहो फ़ाइदो बि आहे। असां इन ॻाल्हि खे अॻिते वधायूं था, हिकिड़ो कॉलर आहे उनखे बि शामिल कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं, केरु था ॻाल्हायो, किथां? हुसैन बख्श मस्की थो ॻाल्हायां, तंदोलहर खां। वॾी महिरबानी, छा पुछंदो हुसैन बख्श? हा सर, सुवाल इहो आहे त अगरि जे किडनी जो पेन हुजे ऐं स्टोन वग़ैरह जे हवाले सां त पोइ छा रोज़ो रखी सघे थो? ॿियो को सवाल आहे तव्हांजो? बस सर इहो ई महिरबानी हुसैन भाई, तव्हां जवाबु ॾियो। वरी ज़बरदस्त तव्हां असांखां सवाल पुछो, तव्हांजी वॾी महिरबानी। जी साहब, डॉक्टर साहब, जेकॾहिं किडनी जेके हाणे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो मां ज़िक्र कयो, किडनी जो पेन आहे, उनमें स्टोन आहे, छा उहो रोज़ो रखी सघनि था? अदा जेकॾहिं पथरी आहे उनखे पाणी घणो पीअणो आहे, सही ॻाल्हि आहे। त जेसि ताईं पथरी आहे, पथरी जो ज़ाहिर इलाज त ज़रूरु कराईंदो, या त जल्दी इलाज कराए पथरीअ मां। अॼुकल्ह त शुआऊं निकितियूं आहिनि, बग़ैर ऑपरेशन जे पथरी कामयाबी सां निकिरी थी वञे। उनजो इलाज कराए पोइ रोज़ो रखिजे। छाजे लाइ? रोज़े में गर्मियुनि जे ॾींहंनि में जेकॾहिं 8-10 कलाक 12 कलाक पाणी न पीतो त पथरी सूर बि कंदी, वधंदी बि रहंदी, इन्फेक्शन बि कंदी। त जेसि ताईं पथरी नथी निकिरे, उहे महिरबानी करे उहो फितरानो ॾियनि या कुझु मशवरो ज़रूरु कनि
ॾिसो न पथरी ॿिनि क़िस्मनि जी आहे हिकिड़ी अहिड़ी आहे जेकी इलाही सालनि खां बीठी आहे साइलेंट आहे रुकावट कोन का थी करे तकलीफ़ नथी ॾिए, हा ओड़ी थी थियूं न हा। जेकी गुर्दे में पयूं आहिनि हेठि कुंड में पयूं उहो आहिनि परेशान न को नथियूं रुकावट थियूं कनि हाइड्रोनेफ्रोसिस चवंदा आहियूं जॾहिं रुकावट जे करे गुर्दा फैलिजी वेंदा आहिनि पाणीअ जे प्रेशर जे करे गुर्दा वधी वेंदा आहिनि उनखे चवंदा आहियूं हाइड्रोनेफ्रोसिस उहा अल्ट्रासाउंड में ख़बर पइजी वेंदी आहे जेकॾहिं हाइड्रोनेफ्रोसिस नाहे माना रुकावट नाहे कुंड में हिकु पथरी पई आहे सूर बि नथी करे इलाही सालनि खां आहे पोइ त रखो ज़रूरु ठीकु आहे। पर जेकॾहिं अहिड़ी पथरी आहे जेका तव्हांखे परेशान रुकावट पई थी करे ऐं सूर थी पैदा करे उहे महिरबानी करे फ़िलहाल रोज़ो न रखनि पोइ कज़ा करे रखनि या पंहिंजे डॉक्टर जे हिदायत जे मुताबिक़ या हिदायत वठनि जे डॉक्टर चवे उन्हनि खे इजाज़त ॾे डॉक्टर वधीक सम्झे थो जेको ॾिसे पियो जी हा। उहो बहितर सम्झे पियो न बिल्कुलु। त जेकॾहिं इजाज़त ॾे थो त रोज़ो रखनि न त पोइ वरी डॉक्टर जीअं चवे हर बीमारीअ में पंहिंजे डॉक्टर सां अच्छा मशवरो कनि अच्छा डॉक्टर साहब इन पासे अचूं था थोरो तव्हां चयो हिकिड़ा त उहे नॉर्मल माण्हुनि ते अचूं था त उहो कीअं कनि जेके माण्हू बीमार आहिनि शुगर जा मरीज़ आहिनि जीअं हाणे किडनी जो ॻाल्हि कई त गुर्दनि जा मरीज़ आहिनि लिवर जा मरीज़ आहिनि जिगर जा मरीज़ आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा जीअं ओपन हार्ट सर्जरी थियनि छा इन्हनि मरीज़नि खे रोज़े रखण जी हर कंहिं मुस्लमान जी ख़्वाहिश हूंदी आहे त मां रोज़ो रखां अलाह जी इबादत आहे फ़ाइदो वठां त इन्हनि अहिड़नि मरीज़नि खे छा करणु घुरिजे अञा त ॿ ॾींहं आहिनि त उहे कहिड़ी कहिड़ी तयारी कनि असां ॾिसो न ईअं हिकिड़ो जनरल असां पॉलिसी नथा ठाहे सघूं त भई शुगर वारा रोज़ा न रखनि या शुगर वारा रोज़ा रखनि ईअं इंसान कोन्हे, जी हा, ॻाल्हि, ईअं कोन्हे। या ब्लड प्रेशर वारा या अल्सर जा हीअं कनि या जनरल पॉलिसी थी नथी सघे ठीकु आहे। असां मां शुगर जो मिसाल ॾियां हिकिड़ो हिकु आम बीमारी हा। आहे शुगर जे मरीज़नि खे असां 3 कैटेगरी में विरहाईंदा आहियूं सही। 3 कैटेगरी हिकिड़ा उहे जेके डाइटिंग ते शुगर कंट्रोल था कनि सही आहे। डाइटिंग ते माना ग़िज़ा जी हल्की हा। आहे ऐं डाइटिंग कनि था एक्सरसाइज कनि था उन्हनि खे त रोज़ो लाज़मी रखणु खपे उन्हनि लाइ वॾो फ़ाइदो लाज़मी रखणु खपे फ़ाइदो आहे फ़ाइदो, उनजे लाइ ठीकु आहे। छाजे लाइ उहो जेको मक़सदु आहे उहो रोज़े उहो त रोज़े में पूरो थींदो। डाइटिंग थिए थी पई हा। ऐं तरावीह पढ़ंदा एक्सरसाइज थी वेंदी ठीकु आहे। ऐं ॿियो उहा जेके टिकियूं था वठनि अच्छा, टिकियूं गोरियूं था जेके वठनि शुगर वारा। उहे माना टाइप 2 आहिनि हा। जेके डाइटिंग ते लाइफ स्टाइल ते था कनि उहे बि टाइप 2 टाइप 1 वारा न आहिनि छाजे लाइ टाइप 1 में लाज़मन इंसुलिन निकिरंदी आहे उहे 3 कैटेगरी में ठीकु ईंदा आहे ठीकु आहे। हाणे सेकेंड कैटेगरी में गोरियूं था वठनि हाणे टिकियूं इलाही 8 क़िस्म जूं टिकियूं आहिनि पाकिस्तान में 8 क़िस्म जा ग्रुप आहिनि हर ग्रुप में जुदा जुदा टिकियूं आहिनि हर टिकी सेफ नाहे के अहिड़ियूं जेके तमामु तेज़ आहिनि ऐं 24 कलाक असरु कंदियूं आहिनि उहे असां चवंदा आहियूं बंदि कयो ॿियूं कुझु आहिनि जेके हल्कियूं आहिनि शॉर्ट एक्टिंग आहिनि थोरी देरि अच्छा, long acting, short acting, लॉन्ग एक्टिंग ॿिनि शॉर्ट group, एक्टिंग हा। वेरी पोटेंट लेस सही पोटेंट आहे। ग्लूकोज डिपेंडेंट ग्लूकोज नॉन डिपेंडेंट इहे कुझु टर्म यूज़ कंदा आहियूं हा। उहो डॉक्टर तव्हांजो फ़ैसिलो कंदो सही मरीज़नि आहे। जो पोइ के त टिकियूं जेके आहिनि उहे सेफ आहिनि सही आहिनि के आहिनि रिस्की आहिनि ठीकु आहे। अच्छा हाणे उहे टिकियूं खाई सघनि था पर उहे टिकियुनि जो असां ॿ हुन में चेंजिस कंदा आहियूं हिकिड़ो त हाई डोज़ घणो डोज़ असां नॉर्मली सुबुह जो ॾींदा आहियूं घटि डोज़ राति जो ॾींदा आहियूं इहा असांजी पॉलिसी इहा हूंदी policy आहे आहे। छाजे लाइ राति जो माण्हू निंड कंदो आहे 12 कलाक तक़रीबन 8 या आम ॾींहंनि में ईअं कंदा आहियो तव्हां। हा त असां घटि डोज़ ॾींदा आहियूं ऐं सुबुह जो चूंकि खाईंदो पीअंदो आहे सॼो ॾींहुं हाई डोज़ ॾींदा आहियूं इहो उलट कंदा आहियूं अच्छा असां रमज़ान में हिनखे चेंज रमज़ान में हाई डोज़ रखंदा आहियूं शाम जो? इफ़्तारीअ जो हा। हल्को डोज़ रखंदा आहियूं सहरीअ जो ठीकु आहे पहिरीं मतलब जेकॾहिं ॿ टिकियूं जेके आहिनि शहरी में खाईंदो त हाणे उहो शाम जो ॿ खाईंदो पर सुबुह जो हिकु टिकी बिल्कुलु ईअं चेंज कंदो ईअं आसान ज़ुबान में ईअं खणी चइजे ठीकु ऐं ॿियो असां चेंज इहा कंदा आहियूं जो दवाऊं चेंज कंदा आहियूं अच्छा, दवाऊं बि हाई change? पोटेंसीअ वारी लॉन्ग एक्टिंग खाए थो पियो दवा सरफुल यूरिया इलाही आहिनि जेके पुराणी क़िस्म जूं नस्ल जूं उन्हनि खे ख़तमु करे उन जी जाइ ते अॼुकल्ह अहिड़ी दवाऊं निकितियूं आहिनि इहो पंहिंजे डॉक्टर सां मशवरो ज़ाहिर कनि हिते त मां नथो ॿुधाए सघां हा पर माना डॉक्टर जे हिदायत मुताबिक़ उन्हनि दवाउनि खे इस्तेमालु कबो इहो आहे ॿी कैटेगरी टी कैटेगरी उहा आहे जेका इंसुलिन थी वठे हाणे उन ते अचूं था हिकिड़ो कॉलर आहे टी कैटेगरी पोइ उनखे पहिरीं शामिल कयूं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मंसूर अली प्यारो अब्बासी सनाब शायर उस्ताद हज़ारों खान मुजाहिद अब्बासी फलाम जेका डॉक्टर वासवाल साहब खुशहाल साईं खैर साईं वॾी महिरबानी अब्बासी साहब तव्हां फोन कई वॾी महिरबानी अॼु असां रोज़ ऐं सिहत ते ॻाल्हाए रहिया आहियूं डॉक्टर प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख असां सां गॾु आहे रोज़े बाबति को सवाल हुजे त अब्बासी साहब पुछो जी सर डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं साईं हिकिड़ो कोई इंसान आहे जेकॾहिं को मतिलबु बीमार आहे उनखे बुखार आहे या जिस्मानी कमज़ोर आहे रमज़ान शरीफ़ बि माशाअल्लाह अचण वारो आहे त उहो रमज़ान जे लाइ जेके रोज़ा रखी सघे थो थोरी घणी ताक़त आहे त उहो तयारी कहिड़े क़िस्म सां करे कहिड़े तरीक़े सां शुरू करे ऐं उहो छा यूज़ करे खाधे पीते में छा इस्तेमालु करे छा कहिड़ी मेवात इस्तेमालु करे या कहिड़ा खाधा खाए या कहिड़ो ट्रीटमेंट खाए मंज़ूर अली प्यारो अब्बासी फिराम शिकार पर महिरबानी सर साईं वॾी महिरबानी अब्बासी साहब तव्हां असांखे फोन कई तव्हांजी महिरबानी डॉक्टर साहब थोरो मंज़ूर साहब जो ॾाढो हिकिड़ो जनरल सवाल आहे त जेकॾहिं को माण्हू बीमार आहे का मूंखे बुखार आहे का नंढड़ी बीमारी आहे
ॿिनि टिनि ॾींहंनि लाइ माण्हू बीमार थी सघे थो या का ॿी बीमारी आहे त डॉक्टर जीअं तव्हां ॻाल्हि कयो त डॉक्टर जे एडवाइस आहे त छा उहो पंहिंजे डॉक्टर सां मशवरो करे ऐं डॉक्टर जी हिदायत मुताबिक़ अमल करे? जी हा, अदा इहो ज़रूरु पंहिंजे ॾिसो न का बीमारी हुजे, का बीमारी हुजे, नंढी या वॾी बीमारी आहे या डिघी बीमारी आहे, इलाही सालनि खां आहे, हर बीमारीअ में रोज़ो रखे, बिल्कुलु रखे, पर महिरबानी करे रोज़े खां अॻु हर कंहिंजो पंहिंजो फैमिली फिज़िशियन हूंदो आहे, पंहिंजे इलाइक़े में डॉक्टर मौजूदु आहे, नामियारो डॉक्टर हूंदो आहे, पर इतां ई बि घणा आहिनि असांजे ॻोठनि ऐं शहरनि में परहेज़ कनि ऐं सुठे कंहिं नाले वारे सां एजुकेटेड जेके डिग्रियूं जेन्युइन डिग्रियूं हुजनि उन सां ज़रूरु मिले, थोरो ख़र्चु करे, थोरो टाइम कढे, सिहत अदा इहो चवंदा आहिनि जी ख़ुशि त जान ख़ुशि, पंहिंजी सिहत ते त दुनिया जा कम पिया थींदा, न त दुनिया जा कम खुटंदा ई कोन ऐं सिहत डैमेज थींदी त पोइ दुनिया जा कम बि कोन टाइम कढी थोरो ज़ाहिर फीस वग़ैरह ॾींदो हुनखे, डॉक्टर सां ज़रूरु मिले, मशवरो करे, ॾिसो न हिकिड़ी जनरल कैटेगरी असां ॻाल्हायूं था पिया, स्पेसिफाई नथा करे सघूं ऐं उहो मशवरो ज़रूरु ॾींदो हुनखे, ॿिनि टिनि क़िस्म जा, हिकिड़ो त दवा में कहिड़ी फेर फार कयो, रोज़ो रखो बि या न रखो, हाणे इहे कुझु हाणे जीअं हिकिड़ी डायबिटिक पेशेंट आहे, बिल्कुलु बिल्कुलु त पंहिंजो मशवरो कनि ऐं उन मशवरे सां हलनि ऐं जनरली रखी सघनि था, तमामु घटि मर्ज़ अहिड़ा आहिनि जिन में असां चवंदा आहियूं त रोज़ो न रखो, न रखी सघिजे थो, पर डॉक्टर जे हिदायत जे मुताबिक़। अच्छा सर, तव्हां चयो त टी कैटेगरी उहे मरीज़नि खे तव्हां इंसुलिन जी इंजेक्शन ॾींदा आहियो? जी हा, हाणे ॾिसो न इंसुलिन हिकु दफ़े वारी बि आहे, ॿ दफ़ा ॾींहं में बि आहे, 3-4 दफ़ा ॾींहं वारी बि आहे, मुख़्तलिफ़ ग्रुप आहिनि, जेके टाइप 2 जा पेशेंट आहिनि उहे घटि में घटि 2 हणंदा आहिनि, वधि में वधि 4 इंजेक्शन हणंदा आहिनि ॾींहं में, टाइप 1 वारा हिकिड़ी इंजेक्शन भणी सघनि था, पर उन सां गॾु टिकियूं वरी खाईंदा आहिनि ॾींहं जे बाक़ी हिसे में। हाणे न मुंहिंजो सवाल त इहे जेके बि इंसुलिन लॻाइनि था त रमज़ान शरीफ़ जे इन्हनि जेके इंसुलिन लॻाइनि था इन्हनि जे डोज़ में बि तव्हां फेर फार कंदो? बिल्कुलु कंदो न, हिकिड़ो कॉलर आहे, पहिरीं हुनखे शामिल था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर, मुझे डॉक्टर साहब का यो सवाल है, फरीद निजामानी तो अर्ज करें हैदराबाद में। बड़ी मेहरबानी फरीद जी। डॉक्टर साहब का पूछूं यार, गर्मी की मौसम में फिलेजिल वगैरह ये गोलियों सा इस्तेमाल करना है, ये करण घुर्जन या न करण घुर्जन, पेचिश अक्सर तरह सा ये गर्मी की मौसम में थींदी है, आम तरह से नंढन के वजन के। ॿियो मुझे डॉक्टर साहब का यो अर्ज है, सवाल है त यूनानी जड़ियूं बूटियूं जी पंहिंजा हूंदा आहिनि, जड़ियूं बूटियुनि में सैड हूंदियूं आहिनि दवाऊं, घर जा नुस्ख़ा जेके हूंदा आहिनि उहे केतिरे क़दुरु डॉक्टर साहब खां पुछणो आहे त उहे फ़ाइदेमंद आहिनि या न आहिनि? महिरबानी सर। चङी वॾी महिरबानी फरीद, तव्हां असांखे फ़ोन कई, तव्हांजा तमामु ज़बरदस्त सवाल बि आहिनि, थोरो मुख़्तलिफ़ बि आहिनि। अच्छा डॉक्टर साहब, ॿई सवाल तव्हां ॿुधायो, हिकिड़ो त इहो आहे त जॾहिं असांखे डायरिया वग़ैरह थिए या पेट में त चवंदा फ्लैजल असां इस्तेमालु करियूं था, ऐं तव्हां प्रोफेसर ऑफ मेडिसिन, माना उहा फ़ाइदेमंद आहे? हा, न ॾिसो न फ़ाइदेमंद तॾहिं आहे जॾहिं अमीबियासिस हुजे न, उहा बीमारी जेके ॾिसो न डायरिया इलाही क़िस्मनि जी थींदी आहे, उन मां हिकिड़ी क़िस्म जेकी आहे उहा फ्लैजल ते फ़ाइदो कंदी आहे, बाक़ियुनि में फ़ाइदो न कंदी आहे। ॼाणे गैस्ट्रोएंटराइटिस आहे जंहिंमें उल्टियूं थींदियूं आहिनि, दस्तब थींदा आहिनि, पटड़ा ऐं पेट में वकड़ पवंदा आहिनि, उन में फ्लैजल फ़ाइदो न कंदी। हा, उहा अमीबियासिस आहे कान, उहा गैस्ट्रोएंटराइटिस आहे, उहा बैक्टीरिया जी, मतिलबु फ्लैजल बि पंहिंजो डॉक्टर जे मशवरे सां इस्तेमालु कजे। पर पेचिश जो हिकिड़ो क़िस्म आहे, उन जा बि इलाही क़िस्म आहिनि, उन में हिकिड़ो क़िस्म आहे अमीबियासिस, फ्लैजल रुगो उन में फ़ाइदो कंदी आहे। ईअं न आहे त बसि लूज़ मोशन थियनि ऐं फ्लैजल खाओ त बहितर आहे, वरी उहा साॻी ॻाल्हि आहे त पंहिंजे डॉक्टर सां मशवरो करे उहो जेके दवा ॾे खाई सघे थो। अच्छा ॿियो सर चवंदा त जेके असां त मां पाण तव्हां सां असां मेडिकल साइंस सां तालुक़ था रखूं त असां कोशिशि कंदा आहियूं त मेडिकल साइंस जी जेके बि ड्रग्स आहिनि उनखे इस्तेमालु कजे। ऐं फरीद जो ॿियो सुवाल आहे त यूनानी दवाउनि जो इस्तेमालु करणु केतिरो बहितर आहे या न आहे? जी अदा हाणे हिकु मां ॻाल्हि क्लियर कयां, ॿुधो त यूनानी ऐं आयुर्वेदिक दवाऊं सदियुनि खां असांजी हलनि थियूं पियूं, तमामु सुठियूं आहिनि, पर ॾिसो न जेन्युनि जेके हकीम आहिनि जिन बाक़ाइदे ट्रेनिंग हासिलु कई आहे, इहे घटि आहिनि, उहे जेकॾहिं आहिनि त ठीकु आहे, बाक़ी अदा सिंध में जंहिंखे बि ॿियो कमु नथो अचे हकीम थी वेही थो रहे, न को ट्रेनिंग आहे, न को डिग्री आहे, न को बसि वालिद साहिबु सपोज़ या ॾाढो हकीम हूंदो पाण बि हकीम थी वेही रहियो, भई तूं काथां ट्रेनिंग वरिती आहे, माफ़ कजो मां हिकिड़ो इहो सुठा हकीम जेन्युइन आहे, डिग्री याफ़्ता आहे, ईअं आहे, ईअं न त हाणे ॾिसो न हिकिड़ो इहो आहे त मरीज़नि खे फलाम मरीज़ खे उन मां शफ़ा थी वई, इहा का ॻाल्हि ई कान्हे। छाजे लाइ असां वटि सिंध में इहो सेल्फ लिमिटिंग बीमारियूं खोड़ आहिनि, ॿुधो
सेल्फ लिमिटिंग उनखे चइबो आहे जेके 3-4 ॾींहंनि में पंहिंजो पाण सही थी वेंदियूं आहिनि। हाणे पेचिश आहे, इहो बीमारी वायरल इन्फेक्शन आहे, ये जल्दी ठीक थींदा आहिनि, पंहिंजो पाण ठीकु थींदा। तव्हां कुझु कयो न, रुगो पैरास्टामोल खारायो सही थी वेंदा। हाणे मरीज़ छा कंदो, जंहिं ॾे वेंदो चवंदो आहे हिन ठीकु कयो, अरे भई उनखे उहो बि ठीकु थियणो हो। ठीकु आहे, अॻिते वधूं था हिनखे साइंसी जंहिंजो डिग्री हुजे जंहिं वटि उनखां दवा वठी सघिजे थी, ऐं जेको तव्हां ॼाणो आहे, जेको सम्झे थो मर्ज़ खे, जेको डायग्नोज़ करे सघे थो, उनखां फ़ाइदो वठी सघे। डॉक्टर साहिबु अॻिते हलंदासीं, अञा रोज़ जे हवाले सां मुख़्तलिफ़ बीमारियुनि ते डिस्कस कंदासीं, पर वक़्तु हिकिड़े नंढे वक़्त जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजो ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख सां शुरू करियूं। अॼु असां रोज़ ऐं सिहत बाबति ॻाल्हि ॿोल कराया आहियूं। तव्हां बि डॉक्टर साहिब खां कुझु सुवाल पुछो ऐं रोज़ा अचण वारा उनजी कहिड़ी तयारी कजे, ऐं मर्ज़ जिन माण्हुनि खे का बीमारी आहे त उहे पंहिंजो तरीक़ेकार कीअं तब्दील कनि, पंहिंजी दवा खे कीअं तब्दील कनि, पंहिंजे खाधे पीते खे कीअं बहितर कनि। अचो पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिबु, ॻाल्हि पई कईसीं, अञा हिकिड़ो असांजो पॉइंट रही त जेके इंसुलिन ते आहे उन्हनि खे बि तव्हां जेको, त छा उन्हनि जी इंसुलिन घटाईंदो या उन्हनि जो सुबुह शाम जो डोज़ खे चेंज कंदो, या उन्हनि खे कहिड़ी एडवाइस कंदो त पंहिंजे इंसुलिन सां गॾो गॾु रोज़ो बि रखनि? सही। अदा ॾिसो न, हिकिड़ी उहे आहिनि जेके हिकु दफ़ो ॾींहं में था वठनि। अच्छा, हिकु दफ़ो? हा हा, उहो असां हाणे इफ़्तारी जो ॾींदासीं। इफ़्तारीअ जो सुबुह जो घटि कंदा, सुबुह जो न ॾींदासीं। आहे हिकिड़ो दफ़ो इफ़्तारी जे टाइम ते, जीअं छा जे लाइ खाइण पीअण जो सिलसिलो हलंदो, ग्लूकोज़ लेवल वधंदी त उनखे कंट्रोल करे, पर उनजो डोज़ थोरो घटाईंदा आहियूं। सही। ऐं टिकियूं जेके आहिनि उहे सहरीअ जो खाराईंदा आहियूं, छा जे लाइ टिकियूं बि ॾियणियूं पवंदियूं आहिनि उन सां। अच्छा, ॿिया मरीज़ उहे आहिनि जेके मोस्ट कॉमन जेको रिजिमेन आहे असांजो, त 2 दफ़ा इंसुलिन 2 टाइम, सुबुह ऐं शाम। इन खां वठूं था हिकिड़ो कॉलर, उनखे शामिल कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सर, इम्तियाज़ आखिर पियो ॻाल्हायां हैदराबाद खां। वरी महिरबानी इम्तियाज़, तव्हां असांखे फ़ोन कई। प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख असां सां गॾु आहे, छा पुछंदो? हा सर, डॉक्टर साहब खां थोरो पुछणो, रोज़े बारे में पुछणो हुयो जी। थोरो मैदे ऐं गैस जो प्रॉब्लम आहे, ऐं बीपी मतिलबु कॾहिं कॾहिं थोरो लो थो रहे, उहो पुछणो डॉक्टर साहब, उन में माण्हू रोज़ो रखी सघे थो? अच्छा, तव्हांजो आज़मो सही न आहे, उनजी दवाऊं वठो था? हा जी हा, बिल्कुलु 2 टेबलेट्स मां खावां पियो। हा, पोइ डॉक्टर तव्हांजो छा थो चए त तव्हांजी हाणे तबियत बहितर आहे? हा न, मानी वग़ैरह त खावां थो सही, पर थोरो कॾहिं कॾहिं बीपी लो थो रहे, वीकनेस आहे न। हाणे रमज़ान महीनो अचे पियो त उन बारे में पुछणो डॉक्टर साहब खां, त रोज़ो माण्हू रखी सघे थो या उन मां कोई मसइलो त न थी सघंदो? ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदो। वरी महिरबानी इम्तियाज़, तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहिबु, उहो ई मां ज़िक्र पियो कयो इम्तियाज़ जो सवाल, जेके अल्सर जा मरीज़ आहिनि या जिन खे मतिलबु जीअं हिन चयो त मां बाक़ाइदा आज़मो मुंहिंजो सही नथो रहे, मां इहे कंहिं फिज़िशियन खां दवा वठे पियो, त उन में शायदि राइज़िक वग़ैरह जेके मुख़्तलिफ़ टेगामेंट या ज़ेंटिक वग़ैरह इस्तेमालु करे थो, त चए थो उन सां मुंहिंजी तबियत त बहितर आहे, गैस नथा वधनि, गैस्ट्राइटिस सही आहे, अल्सर सही आहे, पर कॾहिं कॾहिं शायदि उनखे बुख नथी लॻे त ब्लड प्रेशर बि लो थी थो वञे, त छा एडवाइस कंदो? रोज़े रखण सां हिन जो हाज़मो बहितर थी वेंदो? अच्छा ॾिसो न, 90% माण्हू जिन खे मैदे जी तकलीफ़ आहे न, 90% फीस हिकिड़ो उहे रखी सघनि था। फ़ाइदो थींदो? बिल्कुलु थींदो, पर के अहिड़ा मरीज़ हूंदा आहिनि जिन खे बुख ते मैदे में सूरु पवंदो आहे। ठीकु आहे, इहे पेप्टिक अल्सर जा हिकिड़ो ख़ासि क़िस्म आहे जो बुख ते सूरु थींदो, मानी खाईंदो त सूरु लही वेंदो। उहा जेकॾहिं कैटेगरी आहे ऐं दवाउनि ते रिस्पॉन्स न आहे त उनजे लाइ थोरो रिस्क इन जे लाइ आहे जो जीअं जीअं ॾींहुं चढ़ंदो वेंदो ऐं उनखे सूरु वधंदो। पर अॼुकल्ह इन मैदे जे अल्सर जूं तेज़ाबियत जूं एॾियूं बहितरीन दवाऊं निकितियूं आहिनि जो कंहिं ज़माने में इन जे लाइ ऑपरेशन कराइणा पवंदा, वॾा वॾा ऑपरेशन, स्कार हूंदा। अॼुकल्ह अहिड़ियूं दवाऊं निकितियूं जो ऑपरेशन ई ख़तमु थी विया आहिनि, छाजे लाइ दवाउनि ते उहो मैदे जा जेके अल्सर माना मैदे जो फटु लही थो वञे ऐं तेज़ाबियत ख़तमु थी वञे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त वरी साॻी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे डॉक्टर सां मशवरो करे ऐं दवा जेकॾहिं इहा फ़ाइदो करे थी, ठीकु आहे, न त चेंज कराए रोज़ रखी सघे थो ऐं फ़ाइदेमंद बि आहे। अच्छा डॉक्टर साहिबु, उहो इंसुलिन ते आयासीं बि, तव्हां चओ त असां सुबुह जो माना सहरी इफ़्तार में त इंसुलिन लॻाईंदासीं जेके टिकिंदा आहिनि, ऐं सहरी में पर जेके 2 दफ़ा सुबुह शाम इंसुलिन लॻाईंदा उहे छा कनि? उन जे लाइ हिकिड़ी पॉलिसी आहे, उनजी पॉलिसी आहे त असां जनरली जेको ॾींदा आहियूं उहो सुबुह जो हाई डोज़ ॾींदा आहियूं 2/3 आम ॾींहंनि में, ऐं राति जो ॾींदा आहियूं 1/3, माना 2 हिसा सुबुह जो 3 हिसो राति जो। हाणे सपोज़ कंहिंखे 50 यूनिट मिले थी त 25 यूनिट ॾींदासीं सुबुह जो, 15 राति जो ॾींदा आहियूं,
जनरली आम तौर ते हाणे इहो उलट थी वेंदो रमज़ान शरीफ़ में। हाणे असां 2/3 ॾींदासीं इहो जेको डबल 2 दफ़ा ॿियो हिसो उहो ॾींदासीं इफ़्तारीअ जो ऐं जेको टियों हिसो आहे उनजो बि अधु करे सपोज़ हा एहतियातन छा जे लाइ 20 यूनिट सपोज़ थिए थो त उनजा 10 यूनिट कबा 16 थो थिए त उनजा 8 कबा उहो सहरीअ जो ॾिबा उहो इन जे लाइ जो शुरू में बहितर आहे त हल्को डोज़ ॾिजे पोइ ग्लूकोमीटर सां शुगर चेक कबी रहे करे हा ऐं लाज़मन मतलब इहो ज़रूरी आहे इन सां फ़ाइदो थींदो चवंदा त रत निकिरण सां इहो रोज़ो टुटंदो पर न टुटंदो ग़लति शुगर चेक कराए सघो था रोज़े जो जेकॾहिं घणी हुजे त पोइ डोज़ वधाए छॾिजो हिकिड़ो कॉलर असां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु था ॻाल्हायो किथां मुंहिंजा भाउ वॾी महिरबानी छा पुछंदो डॉक्टर साहब खां जॾहिं मानी था खाओ त सूर न आहे पर पेट खाली आहे त सूर वधे थो न पेट खाली न आहे मानी मानी खाई मतलब थिए पंध तो वॉक तो करे त सूर तमामु घणो वधंदो वञे ऐं जेकॾहिं वॉक नथा कयो त पोइ सूर नथो पए न पोइ सूर नथो पए अच्छा कंहिं डॉक्टर खे ॾेखारे अथव का दवा वठो था डॉक्टर ॾेखारे सेवन शहर में आहे डॉक्टर सां गुलाम मसूद दाऊदपुर आहे उनजो राइज़ खाधो साशो जेको आहे राइज़ वारो सभु असांखे माना सूर नथो लहे पोइ बि सूर नथो लहे न सूर लही थो वञे पर पोइ वरी बचपन तव्हांखे वरी थिए थो न ठीकु आहे तव्हांखे जवाब ॾियो वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां असांखे फ़ोन कई डॉक्टर साहिबु वरी उहो ई अल्सर ऐं गैस्ट्राइटिस इन तरफ़ माण्हू घणो पिया ही साईं जेको हिकिड़ो ज़िक्र कयो न सूर थिए हलण सां सूर छो मां थोरो मां हिकिड़ो ॿुधाए छॾियां इहो छो मैदे जी तेज़ाबियत या मैदे जो अल्सर जो हलण फिरण सां को ताल्लुक़ कोन्हे बिल्कुलु अहम सवाल आहे दिलि जी हिकिड़ी बीमारी अहिड़ी थींदी आहे मां असांखे डिॼाइण नथो चाहियां पर जनरल हिकिड़ी इंफॉर्मेशन थो ॾियां हूंदी दिलि जी तकलीफ़ आहे पर थींदी आहे मैदे में अच्छा हिते मैदे वारी जाइ ते उहा हलण सां थींदी आहे छा जे लाइ दिलि जो आहे न उहो क्लासिकल त हिते थींदो आहे सूर सीने में ऐं ॿाह में पर किथे बि थी सघे थो ठूंठ में बि थी सघे थो शोल्डर में बि थी सघे थो कॾहिं कॾहिं राइट साइड ते हिकिड़ो गले में बि थी सघे थो हिकिड़ो क़िस्म अहिड़ो आहे जेको मैदे जी जाइ ते थींदो आहे त इहो बहितर इहो आहे त हिकु दफ़ो ECG कराई या दिलि जे डॉक्टर खे ॾेखारी इहा तसली कनि त उनजो मैदे इन हार्ट सां त को ताल्लुक़ कोन्हे बाक़ी उहा साॻी ॻाल्हि आहे त पंहिंजे डॉक्टर सां मशवरो कनि ऐं अहिड़ियूं अहिड़ियूं दवाऊं अॼुकल्ह आहिनि जो इनशाला सूर ख़तमु थी वेंदो उन ते अच्छा डॉक्टर साहिबु तव्हां शुगर जे दौरान तव्हां ॻाल्हि पई कई जेकॾहिं रोज़ो रखे थो माण्हू जी हा ऐं उहो रोज़े जे दौरान पंहिंजी शुगर टेस्ट कराए त रोज़ो त न टुटंदो आहे बिल्कुलु न ज़रूरु करे ॾिसो न असां चवंदा आहियूं त रोज़े में शुगर जा मरीज़ 3 दफ़ा त ज़रूरु शुगर चेक कनि 3 दफ़ा बिल्कुलु करनि उनखे लिखनि ऐं जॾहिं वरी डॉक्टर ॾे वञनि उहो रिकॉर्ड खणी वञनि इहा त दा मरीज़ लिखी छॾनि त घर में ग्लूकोमीटर रखनि शुगर चेक कनि उन्हनि खे लिखनि ऐं जॾहिं पंहिंजे डॉक्टर ॾे वञनि त उहो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव जेको डॉक्टर शुगर जे मरीज़ खे इहो रिकॉर्ड नथो घुरे न उहो डायबिटीज़ जो डॉक्टर कोन्हे न रिकॉर्ड ज़रूरी आहे ख़बर हुजे न ख़बर हुजे न मतलब हाणे जेकॾहिं शाम जो मरीज़नि जो जुमिलो हूंदो आहे त डॉक्टर साहिब कॾहिं शुगर वधीक कॾहिं घटि आहे इन सवाल ते अचां त इहो ज़रूरी आहे अच्छा सर ॾाढो हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे टे मां टाइम ॿुधाए छॾियां कहिड़ा कहिड़ा आहिनि हिकिड़ो इफ़्तारीअ खां अॻु इफ़्तारी खां अॻु रोज़ो अञा खुले न उहा थींदी फास्टिंग अच्छा नॉर्मली असां सुबुह सवेर कंदा आहियूं न उहा फास्टिंग थींदी इफ़्तारी खां अॻु कलाक खनि त ॾिसे त केतिरी लाज़मी करे त फास्टिंग केतिरी आहे ठीकु आहे उन खां पोइ सहरी ख़तमु करण खां 2 कलाक पोइ उहा बि ॾिसणी आहे त उन शुगर केतिरी बराबरि जेको नेरनि खां 2 कलाक पोइ कंदा आहियूं उन जे बराबरि थींदी टी करणी आहे इफ़्तार जी मानी खाई 2 कलाक पोइ इहे 3 दफ़ा त लाज़मन करे उन खां सवाइ जॾहिं बि अलामतूं महसूसु थियनि शुगर घटि या वधिजो शुगर घटि थियण जूं अलामतूं दिलि जो धड़कणु हथ ॾकणु पघर अचणु घबराहट थियणु बुख लॻणु कमज़ोरी महसूसु थियणु इहे शुगर जे पसीनो अचणु इहे घटि थियण जूं निशानियूं दिलि ढक ढक कंदी आहे पिल्पिटेशन त इहे जॾहिं थियनि त लाज़मन शुगर चेक करे ऐं हिकिड़ो मां हिते तमामु ज़रूरी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त जेकॾहिं 70 खां घटि आहे शुगर 70 ऐं पसीनो अचे थो घबराहट थिए थी त प्लीज़ रोज़ो फतवा अची वई आहे हिन ते टोड़नि छा जे लाइ ख़ासि करे सुबुह जो रीज़न इहो आहे त सुबुह जो जेकॾहिं शुगर 70 अची वई न त मानी त कोन खाईंदो रोज़े जे करे
गोरियूं या टिकियूं या इंसुलिन जेके वरिते उहे फ़ाइदो कंदियूं रहंदियूं त शुगर अञा डाउन थींदी, पोइ बेहोशीअ जो ख़तरो आहे, ख़ुदा न ख़ास्ता डेथ जो सिम्टम सां गॾु उन खां प्लीज़ करने पोइ उनजी कज़ा पोइ रखी छॾे। ठीकु आहे, त इहो न उहो त अलाह ताला ॾिसो न क़ुर शरीफ़ में तव्हांखे ख़बर आहे, सभिनी पढ़ियल लिखियल माण्हू पर आम माण्हू ख़बर आहे अलाह ताला जॾहिं तव्हां सफ़र में आहियो क़ुर शरीफ़ में जॾहिं तव्हां बीमार आहियो त रोज़ा छॾे बाद में उनखे पूरो अलाह ताला इजाज़त ॾिनी आहे त पंहिंजी सिहत खे बरक़रार रखो। त इहो त हिकिड़ी इजाज़त आहे ऐं उन में जेकॾहिं तव्हां तकलीफ़ में आहियो ऐं तव्हांजी ज़िंदगी ख़तरो आहे त उन मां मुकमल फ़ाइदो वठी सघिजे थो। इन में का ॿी ॻाल्हि ई कान्हे, तव्हां वरी बाद में थींदो रहंदो आहे बीमारी जी सूरत में तकलीफ़ थिए थी। अच्छा डॉक्टर साहिब हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेकॾहिं शुगर वधी वञे करे करे त छा उन में बि रोज़ो छॾे सघिजे थो? एक्चुअली मां उन पॉइंट ते अचे अचां पियो। असां ॾिसो जेकॾहिं रोज़े शुरू करणु थियण खां अॻु, रमज़ान खां अॻु जेकॾहिं हिस्ट्री आहे त शुगर तमामु वधी वई हुई, इस्पताल में दाख़िल थियणो पवंदो 3 महीननि जे अंदरि, या शुगर एॾी घटिजी वई हुई जो इस्पताल में दाख़िल थियणो पियो, त इहा अलामत आहे, निशानी आहे त शुगर कंट्रोल में न आहे। तेसिताईं न रखनि रोज़ा, भली रमज़ान शरीफ़ शुरू थी वञे तेसिताईं न रखनि जेसिताईं शुगर कंट्रोल करे डॉक्टर खां सर्टिफिकेट वठनि त हाणे ओके आहे। पर मुंहिंजो सवाल आहे शुगर वधी वञे त पोइ छा? हा वधी वञे त 300 लिमिट आहे, उहो घटि थियण जी 70 आहे सिम्टम सां गॾु, सिम्टम माना अलामतूं, ऐं हीअ 300 आहे। 300 शुगर पहुची वञे ऐं उन सां गॾु जेकॾहिं अलामतूं ज़ाहिर थियनि, हाणे अलामतूं जेके शुगर वधण जूं हूंदियूं आहिनि उहे पेशाब वधीक अचणु ऐं इहो कमज़ोरी थियणु, थकु थियणु, उञ घणी लॻणु, इहा निशानी आहे, त पोइ बि इहो आहे त बहितर आहे रोज़ो टोड़। उन में का इंसुलिन लॻाए सघे थो? शुगर वधीक, हा जेकॾहिं सपोज इंसुलिन लॻाए न त उहो रोज़ो टुटंदो कोन। अच्छा, जेकॾहिं शुगर वधीक आहे त उन में इंसुलिन लॻाए सघिजे थी, पर जेकॾहिं 300 ते अची वई आहे ऐं अलामतूं ज़ाहिर आहिनि पोइ बहितर इहा त रोज़ो टोड़े। छाजे लाइ इंसुलिन लॻाईंदो त उहा प्रिडिक्शन नथी करे सघे न त केतिरी घटि थी वेंदी, पर पंहिंजे डॉक्टर सां मशवरो ज़रूरु करे। हिकिड़ो कॉलर उनखे शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी साईं, केरु था ॻाल्हायो, किथां? वॾी महिरबानी, छा पुछंदो साईं? सर मुंहिंजो सवाल इहो आहे त डॉक्टर साहिब पुछिणो आहे त शुगर जो मुकमल इलाज बि आहे या मतिलबु इहे इंसुलिन ते ऐं टेबलेट ऐं उन ते हलंदी रहंदी? अच्छा ठीकु आहे, ॿियो को सवाल आहे चाचर साहिब तव्हांजो? वॾी महिरबानी। ॾाढो ज़बरदस्त सवाल आहे। छा शुगर जेका आहे उहा उनजो मुकमल इलाज आहे या सदाईं उनखे कंट्रोल में रखण जी दवाऊं आहिनि? अदा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी गौर सां भाउ ॿुधे, शुगर जो जड़ सां ख़तमु करण जो पूरी दुनिया में इलाज कोन्हे, अञा मौजूदु न आहे हिन वक़्तु। अॼु जेको ॾींहुं आहे, जेको टाइम थियो आहे, हिन वक़्त ताईं अमेरिका, यूरोप, जापान कंहिं बि तरक़ी याफ़्ता मुल्क में जड़ सां इलाज उते बि कोन्हे। नई दवाऊं निकितियूं आहिनि, पर इलाही उमेद आहे, साईं खे उमेद ॾियारियूं था। एॾी सॼी दुनिया परेशान आहे शुगर जे लाइ, रुगो सिंध पाकिस्तान न, सॼी दुनिया परेशान आहे, सॼी दुनिया जो मसइलो आहे। असांजो त वीचारा ग़रीब पाण था ख़र्च कनि न, ॿियनि में त हुकूमतूं थियूं ख़र्च कनि, वधीक परेशान, सॼो बजट उनजो शुगर में थो हलियो वञे। या इंश्योरेंस कंपनियूं परेशान आहिनि त भई इंश्योरेंस करायो था, तव्हां त डबल सां ख़र्च था वठी छॾियो, सो उन्हनि उहे त वधीक परेशान आहिनि। असां वटि त वीचारा ग़रीब कंट्रोल त सुठो आहे, हा, पर अदा फ्यूचर में मुस्तक़बिल क़रीब में उमेद रखिजी जड़ सां इलाज निकिरंदो। ट्रांसप्लांट ते बि ॾाढी रिसर्च थी रही आहे, स्टेम सेलनि मॉडिफाई करे उन ते बि रिसर्च थी वई आहे। इहे ॿई जेकॾहिं कामयाबु थी विया त जड़ सां ख़तमु थी वेंदा। इंसुलिन जा पंप अचण वारा आहिनि मार्केट में जेके ऑटोमेटिक हूंदा, यानी सॼो कमु पाण कंदा, जीअं न गुर्दा असांखे कुझु पंहिंजो पाण ई शुगर चेक कंदा। कंट्रोल कजे, कंट्रोल करे सघिजे थो ऐं कंट्रोल ज़रूरु कजे। हिकिड़ो कॉलर आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, केरु था ॻाल्हायो, किथां? साईं मां नवाबशाह मां ॻाल्हायां थो, अख्तर ज़रदारी। वॾी महिरबानी, छा पुछंदो राय साहब खां? डॉक्टर साहब मूंखे इहो सुवाल करिणो आहे त मुंहिंजी डायबिटिक जेका HbA1c आहे उहा 6.7 ताईं आहे, पोइ मां इहो टेबलेट ते आहियां एमरल ते। ठीकु आहे, पोइ पंहिंजो उहा सही आहे या इंसुलिन सही आहे? इंसुलिन लाइ डॉक्टर तव्हांखे एडवाइस कयो आहे, छा चयो आहे त इंसुलिन लॻायो? न न न न, डॉक्टर चयो अगरि तव्हांजी एमरल ते कंट्रोल आहे त पोइ तव्हां इन ते रहो, 6.7 ताईं तव्हांजी
HbA1c अचे थी त घणा मिलीग्राम जी हवा एमरल 2 mg उहा सुबुह शाम खाईंदा आहियो हिकु वक़्तु सुबुह शाम हिकिड़ी सुबुह हिकिड़ी शाम 2 mg जी ठीकु आहे वॾी महिरबानी तव्हांखे जवाब ॾिनो जी सर अदा असांजो मक़सदु आहे शुगर कंट्रोल वो चए थो कंट्रोल रहे थी मक़सदु इहो हा आहे ऐं 6.7 जो मतिलबु आहे बहितरीन कंट्रोल सही आहे आहे। बहितरीन कंट्रोल आहे हाणे साईं खे खपे त फ्लक्चुएशन खे रोकी मतिलबु ॾिसो न HbA1c ॿुधाईंदी आहे सरासरी एवरेज हाणे कंहिं महिल शुगर 300 आहे कंहिं महिल 60 आहे माना कंहिं महिल तमामु घणी आहे कंहिं महिल तमामु घटि आहे त HbA1c त सही ईंदी सो HbA1c त साईं जी परफेक्ट नॉर्मल आहे पर उन सां गॾु साईं जेका फ्लक्चुएशन आहे घटि वधि उनजो बि रिकॉर्ड रखे ज़रूरु सही आहे। बाक़ी बहितरीन कंट्रोल में आहे रोज़ो बि रखी सघे थो न इंसुलिन त भली ॾिजे पर फ़िलहाल ज़रूरत कोन्हे कंट्रोल आहे जॾहिं एमरल ते 2 mg त इंसुलिन जी ज़रूरत कान्हे तव्हां सम्झी वियो हूंदो त ज़रूरत कान्हे ज़बरदस्त तरीक़े सां जेको सो तव्हां कंट्रोल ते रखियो हुनखे रखो मुस्तक़बिल में उनखे रखी सघिजे थो अच्छा डॉक्टर थोरो अॻिते हलूं था टाइम बि ख़तमु थियण वारो आहे सवाल बि घणा इहो आहे त छा जेके दिलि जा मरीज़ आहिनि या जेके जिगर जा मरीज़ आहिनि उहे बि पंहिंजे डॉक्टर सां मशवरो करे रोज़ो रखी सघनि अदा बिल्कुलु दिलि जा मरीज़ जेकॾहिं अक्यूट कंहिंखे हार्ट अटैक ख़ुदा न ख़ास्ता ताज़ो थियो आहे हॉस्पिटलाइज़्ड हो स्टेंट पियल आहे ताज़ो उहे त बहितर आहे त एहतियात कनि छाकाणि मल्टीपल दवाऊं खाइणी पवंदियूं कॾहिं बि रिकरेंस थी सघे थी बाक़ी जेकॾहिं पुराणी कंहिंखे भली बाईपास थियल हुजे पुराणी स्टेंट पियल हुजे एंजियोग्राफ्लास्टी थियल हुजे ऐं स्टेबल ब्लड प्रेशर आहे त उहे रखनि भली डॉक्टर सां मशवरो एहतियात सां अच्छा डॉक्टर साहब ग़िज़ा तव्हां चवंदा आहियो त ग़िज़ा जो शाम जो इफ़्तार में छा सैर में छा चो टाइम खां जल्दी जल्दी हा अदा ॾिसो न ग़िज़ा असांजी ट्रेडिशनल जेकी सॼी कसर जेकी आहे न इन जी फास्टिंग जी रोज़े जी उहा सॼी कसर असां कढी छॾींदा आहियूं इफ़्तार ऐं सैर में उनमें थोरो एहतियात पराठा ऐं खजलो फीनी ऐं फ्राई शयूं जलेबियूं ऐं अलाए इन में एहतियात करणु घुरिजे ज़रूरु खाइजनि जिन खे ॾिसो न डायबिटीज़ जिन खे न आहे उहे इंजॉय कनि पर ज़रूरी कोन्हे इन्हनि शयुनि सां तव्हां पेट भरियो इन्हनि शयुनि खे तव्हां टेस्ट कयो मज़ो वठो पर पोइ जेका मेन मानी पंहिंजी खाओ उहा ई खाओ जेको हेल्दी फूड आहे जेको असां खाईंदा ऐं ख़ासि सहरी में पीओ ऐं ख़ासि करे शुगर जा मरीज़ आहिनि उन्हनि खे त कुझु वधीक एहतियात करणु खपे त इहे भली शयूं चखनि हाणे पकोड़ो समोसो आहे ट्रेडिशनल ठीकु आहे त उहो चखनि उन्हनि सां टेस्ट वठनि हिकिड़ी खारक खाई सघनि था शुगर जा मरीज़ अच्छा तव्हां सम्झो था त सहरी में इफ़्तारी में बैलेंस डाइट हुजे त बहितर ज़ाहिर आहे बिल्कुलु बैलेंस हुजे तव्हां इन्हनि शयुनि सां कयो इफ़्तारी ऐं उन खां पोइ जेको पंहिंजी सब्ज़ी आहे भाॼी आहे उन खां फ़ाइदो वठी सघिजे थो घर में पकियल उहा तव्हां खाओ अच्छा डॉक्टर साहब टाइम ख़तम थी वियो फास्ट फूड ऐं कोल्ड ड्रिंक उनखां पास कयो टाइम ख़तमु माना तव्हां चवण था जेकी बि बीमारी जा मरीज़ आहिनि पंहिंजे डॉक्टर जो मशवरे जे या हिदायत जे मुताबिक़ रोज़ो रखी बि सघनि था दवा चेंज बि करे सघनि था ऐं छॾे बि सघनि था बिल्कुलु ऐं उहो उनजे लाइ पंहिंजे डॉक्टर सां ज़रूरु मशवरो कनि डॉक्टर साहब तव्हांजो मैसेज छा हूंदो पैगाम छा अदा मैसेज मुंहिंजो इहो आहे त रोज़ो हिकिड़ी बरकत आहे जिस्म जो फ़ाइदो आहे ज़रूरु रखो पर शुगर जा मरीज़ ख़ासि करे असांजो सब्जेक्ट इहो आहे ऐं ॿिया बि जेके मरीज़ आहिनि रमज़ान शरीफ़ शुरू थियण खां अॻु पंहिंजे डॉक्टर सां मशवरो करे उन खां दवाऊं पंहिंजूं चेंज कराए पोइ रोज़ो रखो वरी महिरबानी डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख साहब तव्हां असां वटि आयो तव्हांजी महिरबानी ऐं नाज़रीन प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख असां सां गॾु जेको असांखे रोज़े ऐं सिहत बाबति ॼाण ॾिए ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जेके बि मरीज़ आहिनि उहे शुगर जा हुजनि या मुख़्तलिफ़ ॿियनि बीमारियुनि जा उहे अञा रमज़ान शरीफ़ जे अचण में कुझु ॾींहं आहिनि त वञी पंहिंजे डॉक्टर सां मशवरो कनि उन्हनि जी हिदायत मुताबिक़ पंहिंजी दवा बि तब्दील कनि ऐं रोज़े रखण जी तयारी बि कनि जेके का तकलीफ़ आहे जेको बि डॉक्टर उनखे मशवरो ॾिए उन ते मुकमल अमल कनि डॉक्टर साहब जे हिननि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितरीन सुठी ज़िंदगी बि गुज़ारे सघूं था ऐं रोज़ो बि रखी सघूं था ऐं सिहत खे बहितर करे सघूं था इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमवर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़